بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله السميع العليم من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين وصلى الله على محمد وآله الطيبين الطاهرين أما بعد فقد قال رسول الله صلى الله عليه وآله وسلم شهر رمضان سيد الشهور وليلة القدر سيدة الليالي گفتگو اسان جی لیلۃ القدر जे मौज़ू ते हली रही आहे ऐं उन सिलसिले जी टी नशिस्त खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। गुज़िश्ता नशिस्त में असां हिकु अहम ख़ुसूसियत शब क़द्र जी इहा बयानु कई त तक़दीर साज़ रात आहे। हिन में बंदगाने ख़ुदा जी ईंदड़ साल ताईं तक़दीर लिखी वञे थी। उन खां बाद में ॿी अहम ख़ुसूसियत जेका अॼु अर्ज़ु करणी आहे उहा इहा आहे त बाज़ रिवायात में शब क़द्र जी हिकु ख़ासियत इहा आहे त रअसुस्सना लैलतुल क़द्र चयो आहे, यानी साल जी इब्तिदा लैलतुल क़द्र खे क़रार ॾिनो आहे। जीअं कुझु रिवायतूं असां बयानु कयूं माह रमज़ान जे बारे में त माह रमज़ान खे सालिकीन इलल्लाह जे आगाज़ जो साल क़रार ॾिनो, उन्हनि जी साल जी इब्तिदा माह मुबारक रमज़ान खां थींदी आहे। ईअं कुझु रिवायत वरी चवनि थियूं त रअसुस्सना लैलतुल क़द्र त इंसान जे साल जी इब्तिदा लैलतुल क़द्र खां थिए थी ऐं इन जी तोजी इहा करे सघे थी, यानी इंसान जी जेका बि तक़दीर आहे जेका अॻे साल ताईं जी आहे इन जी इब्तिदा इहे उमूर जेके आहिनि इहे ईंदड़ साल ताईं इहे लिखिया वञनि था। तंहिंजे करे हिनखे इहो चयो रिवायत में रअसुस्सना लैलतुल क़द्र युक्तबु फीहा मा यकूनु मिन सनत इला सना, यानी हर उहे शयूं इंसान जूं मौत हयात ज़िंदगी जा लाह चाढ़ा सभु उमूर लिखिया वञनि था मिन सनत इला सना, ईंदड़ हिन साल खां वठी आईंदा साल ताईं। हिकु जेका अहम ख़ुसूसियत आहे इहा माह क़द्र जी लैलतुल क़द्र अव्वलु सना जो लफ़्ज़ बि आयो आहे रिवायत में त यानी साल जी इब्तिदा ऐं शुरूआत लैलतुल क़द्र आहे बंदगाने ख़ुदा जी। हिकु अहम ख़ुसूसियत बि टी जेका अहम ख़ुसूसियत अर्ज़ु करणु चाहियूं था त लैलतुल क़द्र जो जेके अॻु में बि अर्ज़ु करे चुका आहियूं त अहम रब्त आहे वलीअ ख़ुदा खां ऐं पंहिंजे वक़्त जे इमाम ऐं हुज्जत ख़ुदा खां। छो जो आया शरीफ़ा चए थी तनज़्ज़लुल मलाइकतु व रूह फ़ीहा, मलाइका ऐं रूह इन रात में तमामु उमूर खणी नाज़िल थियनि था रसूलुल्लाह जी ज़िंदगी ताईं त रसूलुल्लाह जी ख़िदमत में नाज़िल थींदा हुआ। सुवाल इहो थो पैदा थिए त उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिहलत खां बाद में इहे मलाइका किथे अचनि था, कंहिंजी ख़िदमत में हाज़िर थियनि था ऐं नाज़िल थियनि था। ऐं मासूम जी रिवायतूं असां वटि मौजूदु आहिनि त तव्हां पंहिंजे मुख़ालिफ़ीन खां सूरह क़द्र जे ज़रिए मुनाज़िरो कयो, इस्तदलाल क़ाइमु कयो। कंहिं ते इस्तदलाल क़ाइमु इमामत जे साथी इस्बात जे लाइ, इमामत खे साबित करण जे लाइ सूरह क़द्र जी मदद वठो। कीअं मौला चवनि था त उन्हनि खे चओ त रसूलुल्लाह जे दौर में त ईंदा हुआ मलाइका रसूलुल्लाह जी ख़िदमत में, हाणे उहा कहिड़ी हस्ती आहे अञा ताईं मौजूदु आहे। छो जो सीगा बि ॿुधाए थो मुतारे जो आहे ऐं इन मां मालूम थिए थो त हमेशह नाज़िल थींदा रहंदा क़यामत ताईं, नाज़िल थींदा रहनि था ऐं थींदा रहंदा तनज़्ज़लुल मलाइकतु। त हाणे उहा कहिड़ी हस्ती आहे, उहा हुज्जत ख़ुदा केरु आहे जंहिंजी ख़िदमत में मलाइका तमामु उमिरि खणी इम्ज़ा जे लाइ अचनि था ऐं उहो हुकुम जारी करे थो। उहा हुज्जत ख़ुदा जी ज़ात आहे, उहा हर वक़्त जी। तंहिंजे करे इमाम मुहम्मद बाक़िर अलैहिस्सलातु वस्सलाम खां सवाल थिए थो त अतारिफ़ून लैलतुल क़द्र, मौला छा तव्हां लैलतुल क़द्र जी शनाख्त रखो था, सुञाणो था त कहिड़ी राति शब क़द्र आहे। मौला फरमाइनि था कैफ़ ला नअरिफ़ु लैलतुल क़द्र, असां कीअं लैलतुल क़द्र न सुञाणींदासीं ऐं उन्हनि जी शनाख्त उन जी सुञाणप असां वटि न हूंदी। वल मलाइकतु यतूफ़ून बिना, हालांकि मलाइका असांजो तवाफ़ कंदा आहिनि इन शब में लैलतुल क़द्र में। छो जो मलाइका तमामु उमूर खणी ऐं मासूमी जी ख़िदमत में वक़्त जे हुज्जत ख़ुदा जी ख़िदमत में हाज़िर थींदा आहिनि। जॾहिं उहो इम्ज़ा कंदो आहे त तक़दीर बनंदी आहे, बंदनि जी तक़दीर आख़िरी जारी थींदी आहे। त इहा हिकु लिहाज़ अहमियत लैलतुल क़द्र जो रब्त आहे हुज्जत ख़ुदा सां। तंहिंजे करे इन राति में जीअं क़ुरान सां रब्त क़ाइमु कजे लैलतुल क़द्र में, ईअं पंहिंजे वक़्त जे इमाम ज़माना अज्जल अल्लाह ताला फ़रजहु शरीफ़ इन सां बि बंदे खे खपे त रब्त क़ाइमु करे ऐं इन ॿिन्ही सां अगरि रब्त क़ाइमु थी वियो त लन यफ़्तरिका हत्ता यरिद अलैहिल हौज़। मौला चयो त अरे इन सां अगरि रब्त क़ाइमु कयो इहे कॾहिं बि पाण में जुदा न थींदा एसि ताईं जो हौज़ कोसर ताईं अची मूंखां मिलंदा। इन जो मतिलबु आहे इहे तव्हांखे ऐं असांखे हौज़ कोसर ताईं पहुचाईंदा, निजात जो ज़रियो बणिबा असांजे लाइ। ख़ुदा ॾे क़ुदूस खां इहा दुआ आहे त असांखे वधि खां वधि इन लयाली शब क़द्र जेके आहिनि लैलतुल क़द्र जूं राति जेके शब आहिनि मुक़द्दस ऐं बाबरकत
इस्तिफ़ादो करण जी तौफ़ीक़ ॾिना पे इन खां वधीक इबादत दुआ ऐं आमादगी में गुज़ारूं छो जो इन तक़दीर जो फ़ैसिलो बंदो केतिरो आमाद आहे उन खे ॾिसी करे ख़ुदा तक़दीर लिखंदो आहे इन राति में ख़ुदा बंदे जो अज़्म ऐं इरादो केतिरो मज़बूत आहे उन मुताबिक़ तक़दीर लिखी वेंदा तंहिंजे करे अज़्म ऐं इरादो अगरि गुनाह थिया आहिनि अगरि कोताहियूं थियनि उन्हनि जी माफ़ी घुरे आईंदा अज़्म ऐं इरादो हुजे इताअत ख़ुदा जी इताअत अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जी ताकि इंसान जे लाइ नजात जो सबब थिए इहा राति ऐं तक़दीर जेका लिखी वञे इंसान जी इहा बहितर ऐं नेक ऐं भली तक़दीर लिखी वञे ख़ुदा ॾे ख़ुदूस खां इहा दुआ था कयूं त असांजी तक़दीर इन्हनि शबनि में भली बणाए ऐं इताअत पंहिंजी में असांखे सॼी ज़िंदगी इताअत ख़ुदाबंदी ऐं इताअत अहल बैत में गुज़ारण जी तौफ़ीक़ इनायत फ़रमाए। वस्सलामु अलैकुम।